ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين كما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله बड़े लतीफ़ हैं, नाजुक से घर में रहते हैं। बड़े लतीफ़ हैं, नाजुक से घर में रहते हैं और हमारे हुजूर हमारी चश्मे तर में रहते हैं। हमारे हुजूर हमारी चश्मे तर में रहते हैं, हमारे दिल में हमारे जिगर में रहते हैं। हमारे दिल में हमारे जिगर में रहते हैं। उन्हीं के घर हैं ये, वो अपने घर में रहते हैं। उन्हीं के घर हैं ये, वो अपने घर में रहते हैं। और ये वाक़या है कि लिबास बशर धोखा है। ये वाक़या है कि लिबास बशर धोखा है। ये मोजज़ा है कि लिबास बशर में रहते हैं। ये मोजज़ा है कि लिबास बशर में रहते हैं। और अक़ीदत वाले कहाँ से चले और कहाँ पहुँचे। वाह वाह। अक़ीदत वाले कहाँ से चले और कहाँ पहुँचे। जो अहले शक हैं वो अगर में मगर में रहते हैं। जो अहले शक हैं वो अगर में मगर में रहते हैं। और मलाइका भी अक़ीदत से देखते हैं उन्हें। मलाइका भी अक़ीदत से देखते हैं उन्हें। जो खुश नसीब नबी के नगर में रहते हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो खुश नसीब नबी के नगर में रहते हैं। बेशक। और खुदा के नूर को जो अपनी तरह समझते हैं। खुदा के नूर को जो अपनी तरह समझते हैं। ये कौन लोग हैं और किसके असर में रहते हैं। ये कौन लोग हैं और किसके असर में रहते हैं। और रहें वो अपनों से गाफिल। अरे माअज़ल्लाह। रहें वो इन अपनों से गाफिल। अरे माअज़ल्लाह। खुशा नसीब हम उनकी नज़र में रहते हैं। सुभान अल्लाह। बेशक खुशा नसीब हम उनकी नज़र में रहते हैं।
मांडाण जी मोटी मांडाण जी वारे क्याई वार मोटी मांडाण जी वारे क्याई वार विजू वसण आयो चौ ॾिस थी चौधार के रमी वेयूं रूम ते के मणियूं मगरिब पार के उठियूं इस्तांबुल ते जी के लहन समरकंद सार वाह वाह के चमकन चीन ते के काबुल के कंधार के दहली के दखन के गुरन मथे गिरनार वाह वाह सुभान अल्लाह कनी भुज भिजाए बेशक के वरी ढट मथे धार कनी जुंबी जैसलमेर दा ॾिना बीकानेर बुकार वाह वाह सुभान अल्लाह बेशक कनी अदी अमरकोट दा वसाया वला वाह वाह साईं सदाई करी सभनी ते सुकार ओ सबा जा रब सतार आलम सब आबाद करी सुभान अल्लाह बेशक नारे विलायत भेज पागारा सुभान अल्लाह मेरी मूं कुछ उर्दू जा बुलंद पढ़िया यानी उहा मूंखे ईअं हो त शायदि उर्दू आहे तॾहिं अव्हांखे सम्झ में कोन आहे जी ऐं उन खां पोइ मूं अव्हां बुज़ुर्गनि जी ख़िदमत में शाह साहब जो हिकिड़ो बैत पढ़ियो पर अव्हां उन मथे बि को ख़ासि अहिड़ो तअसुर कोन ॾिनो जंहिंमां मां ईअं सम्झां त अव्हां साथ ॾियो सुभान अल्लाह माशाअल्लाह से दाद देते रहे अव्हां नारा लगाओ नारे विलायत भेज पागारा सुभान अल्लाह कमज़ोर गाॾी हूंदी न हुनखे धेको ॾियणो पवंदो जेके मज़बूत ताक़तवर गाॾियूं हुयूं उहे त बिना धके जेके हलियूं अहिड़ो कमज़ोर माण्हू हुनखे अव्हां जो साथ मिलंदो त कुझु इंशा अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे इंशाअल्लाह गिरामी क़द्र ज़ी वक़ार उलमाए एहतराम ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे स्टेज ते अॼु जलवा फरमा सैयद सबूरा ऐं गिरामी क़द्र ज़ी वक़ार साम्हूं वेठल जमात अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जा फज़ल करम एहसान जो उन पंहिंजे फज़ल करम एहसान से असांखे ही तौफ़ीक़ बख़्शी जो अॼु असीं वॾी बाबरकत नूरानी ऐं इरफ़ानी महफ़िल में शरीक थिया आहियूं ऐं आऊं बि अव्हां तमामु सॼणनि जो थोराइतो आहियां जो अव्हां हिन फ़क़ीर खे हिन स्टेज ते घुराए ऐं महबूबनि जी मीलाद पढ़नि ऐं अव्हां सभिनी जी ज़ियारत करणु ऐं मुलाक़ात करण जो मौक़ो अता फरमायो सदको रोज़े ॾणी सुभान अल्लाह भेज पागारा अल्लाह ताला सभिनी खे सलामत रखे आमीन सुम्मा आमीन माण्हू अॻे तक़रीरूं कंदा हुआसीं हाणे ॻाल्हियूं कंदासीं हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां बिल्कुलु यानी जंहिंखे चइजनि परफेक्ट यानी यकीनी ॻाल्हि अव्हांजे हिन इलाइक़े जा जेतिरा बि अल्हम्दुलिल्लाह नौजवान आलिम ऐं सभई ख़तीब आहिनि सभई मुक़रर आहिनि ऐं वरी बहितरीन पर मूं अंदाज़ो इहो लॻायो त अल्हम्दुलिल्लाह उहे जॾहिं बि तक़रीर कंदा आहिनि त नसीहत कंदा आहिनि उन्हनि जी सॼी तक़रीर नसीहत हूंदी आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे आमीन आमीन अगरचे मुंहिंजो अचणु घटि पर उन जे बावजूदि मूं जॾहिं बि अव्हांजे इलाइक़े जे आलिमनि जो ख़िताब ॿुधो त उन में अल्हम्दुलिल्लाह नसीहत बि हुई वसियत बि ऐं इन ई मथे ज़ोर ॾींदा रहनि था त गॾिजी दुआ करियूं त अल्लाह ताला इन आलिमनि खे हक़ चवण जी तौफ़ीक़ ॾे असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे आमीन आमीन ईअं न त असीं उनखे ॿुधूं ऐं उन खां पोइ उन मथे अमल न करियूं त पोइ ॿुधण जो को बि फ़ाइदो कोन्हे आऊं अॼु पंहिंजी तक़रीर जेका आहे जेको बयानु जेका गुफ़्तगू मूं पहिरीं अर्ज़ु कयो न ॻाल्हियूं कंदासीं
छो तो तकरीरूं थी वियूं, नसीहतूं भी थी वियूं ऐं हिन बाबरकत महीने में तो अल्हम्दुलिल्लाह ये असांजे पूरे इलाके में अॼु हिते त सुभाणे हुते जलसा पिया थियनि ऐं अल्लाह जे फज़ल से महबूबनि जे सदके में अहिड़ियूं बाबरकत महफ़िलूं मिलनि पियूं जेसीं बीठा हूंदासीं तेसीं मलाइके नेकियूं पिया लिखनि। बेशक सुभान अल्लाह। बुराई लिखण वारनि दफ़्तर वेड़े छॾिया, गुलनि मथे वेठा आहिनि लिखण वारा, हिकिड़ा लिखनि बुरायूं ॿिया लिखनि नेकियूं। बेशक हिन महफ़िल में अची वेठासीं त बुराई लिखण वारे जो हाणे हिते कहिड़ी बुराई कंदा, सवाल ही कोन्हे। हिते ख़्याल बि पाक आहे, जिस्म बि पाक आहे, महफ़िल बि पाक आहे, ज़िक्र बि पाक आहे। उन्हनि जो हिते लिखण जो मौक़ो मिलंदो ई कोन। उन्हनि दफ़्तर वेड़े छॾियो, कलम रखी छॾियो अथनि, नेकी वारो लिखण में पियो तेज़ी करे त नेकियूं घणियूं आहिनि, जल्दी लिखा। इन में का बि शक जी ॻाल्हि कोन्हे ऐं ईमान वारो शक कंदो कोन ऐं जेको आहे मुनकिर सो अॻे ई कोन मञे, हींअर बि कोन मञंदो ऐं असीं मुनकिरनि खे मयार बि कोन ॾींदासीं छो त उन्हनि जो कमु ई इहो आहे। पर ईमान वारनि खे इहो यकीन आहे। अल्हम्दुलिल्लाह अहिड़ियूं महफ़िलूं जिते जूं भले 2 घंटा 4 घंटा 5 घंटा अवां वेठा हूंदा, नफ़े में आयो, फ़ाइदे में आयो। सुभान अल्लाह। बिल्कुलु हक़ीक़त में। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां, ग्वार जो भाव घटी सघे थो, ही सवाब कोन घटंदो। बेशक सुभान अल्लाह। बेशक ही जेको हींअर लिखे पियो हिन इन जा नाला घणा आहिनि, आउं अहिड़ो वठां जेको सभिनी शुभ थो कुलो शुभ ते बोले ते जेको आहे इहो हींअर सभिनी जो हर हिकु जेतिरा बि वेठा आहिनि सभिनी जो लिखे छा पियो, पाण ॿुधायो न लिखे पियो या न लिखे। रब जे हुकुम जी उहे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा ई कोन। मलाइक सगोरा मासूम आहिनि, उन्हनि जो कमु ई लिखण आहे। त हिते जेतिरा बि वेठा आहिनि ॿुधायो हींअर उहो फ़रिश्तो छा पियो लिखे, अॼु असांखे ख़बर पए या न पए ऐं देरि ई कोन्हे, सुभाणे दुनिया अॼु आहे ऐं क़यामत सुभाणे। भले ही लखें करोड़े वरे भी थिए त बि फ़ासिलो एतिरो ई आहे। क़ुरान मजीद चयो तूं 1000 वरे समझ, लख वरे समझ, पर सॼो ही जहान जेको आहे ही ज़िंदगी अॼु आहे ऐं सुभाणे क़यामत वारो ॾींहुं। बेशक अकुल वारनि जे लाइ काफ़ी आहे अॼु, यानी उमिरि 100 वरे बि थी त इहो अॼु आहे ऐं जिस्म जा रूह निकितो त थी वई कल्ह सुभाणे। तॾहिं त क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो त वल तंजुर नफ्सुन मा क़द्दमत लिग़द। वाह वाह। ये हर जान वारो, हर नफ्स वारो उनके सोचण घुर्जे त कल्ह जे लाइ, सुभाणे जे लाइ कहिड़ी शइ गॾु कई अथई। ही आहे अॼु ऐं हू आहे कल्ह। अॼु जे लाइ सभु कुझु, कल्ह जे लाइ वाह वाह। त ईअं अॼु कल्ह कंदे किथे वक़्तु न गुज़री वञे, तयारी करूं त कल्ह जिते अल्लाह जी बारगाह में हाज़िर थियूं त उते अमाल जा अंबार हुजनि, सवाब जी कमी न हुजे। बेशक सुभान अल्लाह। उहे ई माला माल थिया। बेशक मूं अर्ज़ु पे कयो, ॻाल्हि कंदुसि, अवां बि ईअं था चाहियो न त ॻाल्हि करियां, छो त तकरीर कंदासीं त साईं थींदो जोश ऐं जोश में न को रहे होश ऐं न वरी को सवली ॻाल्हि सम्झ में ईंदी। जोश घणेई कया, अवां बि कया हूंदा, मूं बि कया, अवां बि यादि कयो न। बिल्कुलु। ऐं अवां सॼण जेके साम्हूं वेठा आहिनि फ़क़ीर, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह, ऐं जन जे वेहण से महफ़िल में ज़ीनत आई आहे। बेशक बिल्कुलु हक़ीक़त अगरचे तादाद में कम आहिनि। जेको आउं अर्ज़ु पियो करियां उहो ॾिसण वारनि खे बिल्कुलु यकीनन ॻाल्हि सम्झ में ईंदी। जी जी बेशक। पर असीं कम खे कोन था ॾिसूं, इन में हिकिड़ो बि 1000 खां मथे आहे। सुभान अल्लाह। नारे विलायत भेज पागारा। सुभान अल्लाह। अहिड़ा इश्क वारा, मोहब्बत वारा घटि हुजनि त बि घणेई
ऐं जन जा दिल हुजन खादी उहे लखी भी वेठा हुजन त केड़े कम जा त मूं इहा ॻाल्हि एतिराल कई आहे तमीद वर्ज़ कोन कंदुसि तकरीर बि कोन कंदुसि ॻाल्हियूं कंदुसि ॻाल्हि बि अहिड़ी जो अवां सभिनी तमामु रोज़े धणी जे फ़क़ीरनि खे सभु मालूम हूंदो पर ॻाल्हि कंदुसि पंहिंजी ॻाल्हि खे मुदल्लल ऐं मज़बूत करण जे लाइ वाह 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 सुभान अल्लाह पंहिंजी ॻाल्हि खे मज़बूत कंदुसि गौर सां ॿुधजा हाणे ॻाल्हि थो करियां कोट धणी जी सुभान अल्लाह भेज पागारा वाह 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 अल्हम्दुलिल्लाह हर फ़क़ीर जे ज़हन में आहे छो त ॻाल्हि बि आहे जैसलमेरी फ़क़ीर जी वाह 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 क्या कहना यानी फ़क़ीर हुजे जैसलमेरी ऐं दौर आहे सुभान अल्लाह कोट धणी रहमतुल्लाह अलैह हाणे ॻाल्हि कंदुसि अव्हांजे चेहरे ते रौनक अची वेंदी जैसलमेरी फ़क़ीर हितां रवानो थियो वञे पियो कोट धणी जे दीदार लाइ सुभान अल्लाह भेज पागारा अञा वाक़ई मथे ज़हन कोन वियो हूंदो हितां रवानो थियो वञे पियो छाजे लाइ दीदार जे लाइ ऐं अॻे ई मूं हिकिड़ी महफ़िल में अर्ज़ कयो माण्हू मुरीद थीन रोज़े धणी जो मुरीद दीदार करे सुभान अल्लाह दुनिया भर जा बुज़ुर्ग मुर्शिद उन्हनि वटि को वञे चई हथ वठण वियोसि जंहिंखे चइजे बैत यानी हथ वठताईं बैत कयईं चंग वढाया इहे सभु तरीक़ा आहिनि मुरीद थियण जा हिकिड़ी जमात सगोरी अहिड़ी आहे जो हितां बि रवानो थियो हुतां रवानो थियो किथां बि रवानो थियो जी रूम खां हुजे ईरान खां हुजे इंडिया खां हुजे हिंद खां हुजे सिंध खां हुजे पंजाब खां हुजे पाकिस्तान हिंद किथां बि हुजे हितां रवानो थियो कंहिं बि पुछियो चई वञा थो दीदार पढ़ण सुभान अल्लाह अल्लाह जी कुदरत माण्हू किताब पढ़नि ऐं ही बि वञे दीदार जे लाइ बेशक सुभान अल्लाह दुनिया भर जा किताब माण्हू पढ़नि पिया ऐं ही वञे पियो दीदार दीदार में ॾिसजे मुंहुं मुबारक दीदार कंहिंखे चइजे दीदार ऐं ज़ियारत चइजे कंहिंजो मुंहुं मुबारक ॾिसण ऐं ही वञे पियो पंहिंजे मुर्शिद जो मुंहुं ॾिसण मुबारक मुंहुं ॾिसण ऐं वञे पियो मुरीद थियण वञे पियो दीदार करण ऐं वञे पियो पंहिंजे मुर्शिद जी दरबार ते ऐं कंहिं बि खणी पुछो केॾां पियो वञे चई दीदार पढ़ण सुभान अल्लाह हाणे अवां पाण गौर करियो माण्हू किताब पढ़नि त हिदायत मिले रहबरी मिले किताब में रस्तो मिले एतिरे लाइ पढ़नि त मालूमात थिए ऐं के वरी इन ॻाल्हि मथे बिल्कुलु ॻंढ ॿधियो वेठा आहिनि किताब पढ़ंदा त ख़ुदा मिलंदो मिलियो ई कोन ऐं ही दरवेश हितां रवानो थियो संदरो ॿधे चई वञा थो दीदार पढ़ण इहो पढ़ण एतिरे लाइ चाहीं जो उन में यकीनन किताब पढ़ण वारनि खे ख़ुदा मिलियो ई कोन मुर्शिद जो दीदार कयईं ख़ुदा मिलियो सुभान अल्लाह नारे विलायत भेज पागारा सुभान अल्लाह वाह वाह हक मुर्शिद जो दीदार अहिड़ी ॿी का किताब कोन्हे वरक सब विशाल पना पढ़ने केतिरा हाय हाय वाह वाह वरी शाह साहब जो तेड़ा 40 आ न 40 जेड़ो पसण फिरीअ जो बेशक एकड़ो मानो एकड़ो ब न 40 आ करे 40 आ हिसाब कजा 40 जा महीना केतरा थिया वा हिसाब करे वठो मुके इहो हिसाब हींअर अचे या न अचे यानी हिकड़े मानू हिकड़ी कुंड में वेही 40 आ थिया वाह वाह 40 में अल्लाह जो जिक्र है तस्बीह तहलील रब के याद करन कुंड में वेही 40 पियो करे पो भले डूंगर जी खो में होजे घर जी कुंड में होजे मस्जिद के मेहराब वट होजे भली जाए ते दुनिया का अलग तारीख थी वेठो है 40 पियो करे 40 पचाए पियो पूरा 40 जने थिया तने शाह साहब जो मेहनत कई थी जेड़ा 40 तेड़ो पसण फिरी जो यानी 40 न करे हा सिर्फ वनी कई मुर्शिद जो दीदार करे अचे हा 40 में जेका शय न मिली उहा मुर्शिद जे दीदार से मिली वने अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत जश्न ईद मिलादुन नबी नारे विलायत भेज पागारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह खैर गाल ही ते अर्ज कम त फकीर हितां रवानो थियो ऐं वेंदे वाट में ॾिठाई सोन जी दोहरी हाण गाल याद आई हाण गाल फकीरन के याद आई या न
आई न आई हाणे हिन दोहिरी ॾिठाई वरी सोन जी, सोन में चमक कहिड़ी जो वॾा वॾा जेके उन्हनि जे मुंहं में पाणी अची हालात बदिलियो वञनि। सोन ऐं वरी हीअं ऋण पट में वाट में पियो हुजे ऐं उन वक़्त में कोई आबादियूं हुयूं कोन ऐं उन वक़्त को हेॾो इंसाननि जो बि फैलाव कोन, माण्हू घटि हूंदा, सफ़ा जंगल बर पट पियो ऐं उन में सोन जी शइ पई आहे। ॾिठाई वेझो वियो तॾहिं ख़्यालु आयो त खणी वठां, पर हो सचो फ़क़ीर। सुभान अल्लाह, सचो फ़क़ीर, सचो फ़क़ीर हो। बेशक भई सचे ऐं कूड़े जो हिते फ़ैसिलो कोन कबो, सचनि खे बि अलाह ॼाणे, कूड़नि खे बि। जी, पर इन में यकीन आहे त इहो सचो हो। बेशक इहो सचो हो। त पोइ कूड़ो कंहिंखे चइजे? कूड़ो चइजे उनखे जेको न हलाल ॾिसे न हराम ॾिसे, अचणो खपे। अंग्रेज़ जो हुजे कि यहूदी जो हुजे, पोइ भले कंहिं बि तरीक़े से मिले, अचणो खपे। न इहो फ़क़ीरनि जो कमु कोन्हे ऐं इन ते मुर्शिद बि राज़ी कोन थींदा। रोज़े धणी जो फ़क़ीर ऐं वरी हराम खे वेठे न, उन जो कम ई कोन्हे। रोज़े धणी जा फ़क़ीर को मामूली कोन्हे, ही हंज आहिनि, हंज। कसम रफ़ जी मोहम्मद राशिद रोज़े धणी जा मुरीद हंज हुआ, हंज। ऐं हंज जेके हूंदा आहिनि माणिक चूणू जन जो हंज हुज़ूरी से, माणिक चूणू जन जो हंज हुज़ूरी से। हिन चिलर में चोहिब हणी मच्छियूं घेन नए, लोकन लख्या ते भूनन वघन गॾिया। उन्हनि बुख क़बूल कई लेकिन कॾहिं बि उन्हनि मच्छी कोन खाधी, चिलर में चोहिब कोन आयाऊं न, छो त उन्हनि जो चूणू माणिक आहिनि। माणिक चइजे हलाल खे ऐं मच्छी चइजे हराम खे। रोज़े धणी जो मुरीद हुजे ऐं हराम ॾे नज़र करे न। फ़क़ीरनि जैसलमेर जे फ़क़ीरनि पंहिंजे अमल से ॾसे छॾियो आहे त सोन पट में छो न पियो हुजे, पर फ़क़ीर उनखे वेझो बि कोन वेंदो। सोन ॾिठाई हाणे पियो आहे सफ़ा हीअं झंग में, ख़्यालु आयो आऊं न खणंदुसि, ॿियो खणंदो। पर चई न, मूं लाइ त जाइज़ आहे कोन, पर वरी बि ख़्यालु आयो इंसान आहे न। चई खणंदुसि त कोन, पर वञा पियो दरबार में, दीदार पढ़ी मोटिस तॾहिं पुछंदो ईंदुसि त क़िबला हीअं पियो आयुसि, हीअं सोन पियो, इहो ख़्यालु करे चई पुछंदुसि, पाऊं ईंदुसि। इन विच में वरी को ॿियो आयो त खणी वेंदो। ॻाल्हि सम्झ सोल आहे ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। चई आऊं न खणंदुसि, ॿियो खणंदो ऐं खणा नथो, छो त मुर्शिद खां पुछे बग़ैर खणंदुसि कोन। वञा पियो पुछी ईंदुसि, पर तेसीं ॿिया खणी वेंदा। हाणे उते हुन झंग में पत्थर किथां आया थर में, हेॾां होॾां न्यारी में या ॻुअ जो सुकल छेणो पियो, सुकल छेणा हूंदा, अॼु उहे बि कोन्हे। अॼु उन खां बि मैदान ख़ाली थी विया। अल्लाह जी शान। हाणे ज़मीन में थोड़ी खॾ खोटे, उहा दोहिरी उन में रखी, मथे छेणू, उन मथे वारी, उन मथे वरी रखी निशानी त यादि रहे। हाणे वियो दरबार में पढ़ियाई दीदार, जेसी उते रहियो तेसी ही यादि ई कोन आयो। इनखे चइजे दीदार। जेसी उते दरगाह शरीफ ते रहियो तेसी न को घर यादि, न को ॿार, न को अहल, न को अयाल। उते त यादि हो त मुर्शिद जो मुबारक मुक़द्दस चेहरो दीदार पे पढ़ियाई, ज़ियारतूं पे कई, ज़िक्र पे पढ़ियाई ऐं पोइ उन में उहा ॻाल्हि यादि आई कोन। पोइ वक़्तु गुज़रण खां पोइ मोकिलाए जॾहिं वापसि रवानो थियो ऐं जॾहिं उन दरबार मंझां उन मुक़द्दस दरबार जी हद खां ॿाहिरि, वाह वाह, उन हद खां ॿाहिरि जेकी विया आहिनि तन खां पुछो हद, उन दरबार जी हद खां ॿाहिरि निकितो ॻाल्हि यादि आई। जेसी हद में हो तेसी दुनिया कोन यादि आई, हद खां ॿाहिरि निकितो दुनिया यादि आई। मुर्शिद चइजे उनखे जेको मुरीद मथे एतिरो कंट्रोल रखे, जेसी मुर्शिद जी नज़र में आहे तेसी दुनिया जो ख़्यालु कोन ईंदो। वाह वाह, सुभान अल्लाह। हद खां ॿाहिरि निकितो तॾहिं ॻाल्हि यादि आई त मसइलो त पुछियमि कोन।
कि मसालो तो पुछे मुको वञा पियो वापसि हाणे हुनखे दोहिरी के खणणी वरी वापसि वञी जॾहिं अर्ज़ु कई त कोट धनी बादशाह खिली चयो मसालो पुछाई चई त हीअं आयुसि पई ऐं विच में दोहिरी पई हुई ऐं मूं हुनखे हीअं लिकाए रखी आहे मुंहिंजो पुछी पोइ खणंदुसि यानी उन सवाल जॾहिं पुछियो न त हुनखे खणिजे या न उन सिर्फ़ एतिरो ई पुछियो त क़िबला को माण्हू झंग में पियो अचे सोन जो ज़ेवर पियो हुजे ऐं पोइ उनखे उहो खणे या न मसाले सूरत मसाला सुभान अल्लाह सूरत मसाला ही त क़िबला हिकिड़ो माण्हू झंग में पियो अचे ऐं वॾी क़ीमती शइ झंग में पई आहे उनखे खणे या न खणे या न एतिरो ई पुछई उनखे खणे या न खणे अल्लाह अकबर पाण खिलंदे फरमायो मुरीद खणण त ठहियो पर मुंहिंजो मुरीद आहे उनखे उन मथे छेणो बि न रखणु घुरिजे वाह वाह अच्छा हाँ अल्लाह वाह ये जेको कुछ मूं अर्ज़ कयो न इहो मूं ईअं कोन सम्झो त को अवां खे ख़बर कोन्हे पर अवां खे इहा ख़बर कोन्हे त इहो मूं छाजे लाइ अर्ज़ कयो वाह वाह मूं ही जेकी कुछ अर्ज़ कयो इहो ईअं न त अवां खे ख़बर कोन्हे बेशक सभिनी खे ख़बर पर आंखे इहा ख़बर कोन्हे त हिते हिन ॻाल्हि से मूं शइ खे शुरूआत कई मुंहिंजी गुफ़्तगू खे ऐं शुरूआत में मूं इहा ॻाल्हि कई त इनखे छाजे लाइ अर्ज़ कई जी हाणे ॿुधजा रोज़े धणी रहबर कोट धणी बादशाह आए पीर जे ॻोठ में बेशक मुरीद निकितो जैसलमेर मां जी ऐं ॻाल्हि बि आहे जैसलमेर जे हिन वारिया से पट जी जैसलमेर खां पीर जो ॻोठ पंध केतिरो घणो पंध आहे या न बेशक हाणे इहा ॻाल्हि त साबित थी त मुरीद हितां निकितो मुर्शिद उते वेठो आहे पर आहे मुर्शिद जी नज़र में बेशक मुर्शिद जी नज़र साबित थियो या न अञा इनखे बि सम्झाइणो पवंदो भई मुरीद किथे बि हुजे हज़ार मीलनि जे पंध ते हुजे झंग में हुजे झर में हुजे घर में हुजे बेशक पर इहा त ॻाल्हि साबित थी त मुरीद मुर्शिद जी नज़र में जी मञूं था या न बिल्कुलु मुर्शिद जी जॾहिं नज़र जो इहो हाल आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार जी नज़र जो आलम छा हूंदो सुभान अल्लाह वाह वाह जहान जे सरदार अड़ियन जे आधार जंहिंजे सदके जंहिंजी अता ऐं जंहिंजी वंड मिलण से ॿिन्ही जहाननि जे सरदार जे ग़ुलाम जो जॾहिं ही आलम आहे त उन जी नज़र हिन जग खे पई ॾिसे ऐं पसे त ॿिन्ही जहाननि जे सरदार जी नज़र कहिड़ी ॻाल्हि मूं सिर्फ़ एतिरे लाइ कई आहे त मूं पहिरीं जेके उर्दू जा बंद पे पढ़िया उन्हनि में मूं हिकिड़ो बंद पढ़ियो तॾहिं मूंखे ॻाल्हि यादि आई असीं एतिरा त ख़ुश नसीब आहियूं जो अंदाज़ो बि नथा लॻाए सघूं ख़ुश नसीबी एतिरे जे लाइ तो कसम रब जी वेठा आहियूं नीबा में पर आहियूं रसूलुल्लाह जी नज़र में बेशक सुभान अल्लाह हक बिल्कुलु हक़ीक़त अर्ज़ पियो करा गौर कजा हींअर असीं हिते वेठा आहियूं पर आहियूं कंहिंजी नज़र में रसूलुल्लाह ॿिन्ही जहान जे सरदार जी नज़र में इहा ॻाल्हि मूंखे हीअं यादि आई मूं बैत पे पढ़ियो न उन मथे अवां शायदि गौर कोन कयो उर्दू वारा बंद पढ़िया पिया जी उनजो मतिलबु ॾिसंदो अलाह त असीं ख़ुशि नसीब आहियूं बेशक हाजे लाइ ख़ुशि नसीब आहियूं त उनजो जवाबु ॾिना त ख़ुशि नसीब एतिरे लाइ जो असीं ॿिन्ही जान जे सरदार महबूबन करीमनि जी नज़र में ऐं जेको मुस्तफ़ा जान रहमत जी नज़र में अची वञे उनखे परवाह कहिड़ी बेशक परवाह कोन्हे पर ख़ुदा करे नज़र में अचण से गॾु जची बि वञूं बेशक नज़र में त आयूं पर अल्लाह तौफ़ीक़ ॾे जॾहिं महबूबनि जी मथनि नज़र पए नज़र पवंदे ई नज़र में जची वञे त ही मुंहिंजो उम्मत ईअं वफ़ादार आहे सुभान अल्लाह वफ़ादार अल्लाह ताला असां सभिनी खे वफ़ादार करे रखे आमीन वॾा ख़ुशकिस्मत अहिड़ियूं महफ़िलूं जॾहिं बि सजनि तॾहिं असांखे घुरिजे त इहो ई ज़हन में रखी वञी शरीक थियूं ऐं शरीक थियूं इहो यकीन हूंदो त नज़र में आयूं त पोइ असीं उते वेहूं बि इन अंदाज़ से ख़्याल तन मन हर शइ उन महफ़िल में मौजूदु हुजे न ख़्याल एॾा ओॾा थिए ऐं न को वीचार बदिलनि बल्कि सर झुकियल हुजे अखियूं नम हुजनि ख़्याल इहो हुजे त वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो
वेठा आहियूं ॿिन्ही जहान जे सरदार जी नज़र। बेशक अल्लाह शला सभिनी खे इन मिठी नज़र में रखे। आमीन आमीन सुम्मा आमीन। अल्लाह ताला जा फज़ल केॾा करोड़े को हिसाब कोन्हे न। अल्लाह ताला जी फज़लनि जो को हिसाब कोन्हे। वॾा वॾे में वॾा वॾे में वॾा फज़ल माना महिरबानी, रब जूं महिरबानियूं, अल्लाह ताला जूं महिरबानियूं, अल्लाह ताला जा एहसान, अल्लाह ताला जा फज़ल वॾा उन खां बि वॾा, उन खां बि वॾा। सुभान अल्लाह। यानी वॾा उन खां वॾा, उन खां बि वॾा, पर उन खां बि को वॾो फज़ल बेशक जेतिरा बि वॾा फज़ल आहिनि उन सभिनी में वॾो फज़ल इहो अल्लाह ताला असांखे पंहिंजो महबूब ॾिनो। बेशक वॾे में वॾो फज़ल, रब जी वॾे में वॾी महिरबानी, वॾे में वॾो करम कहिड़ो अल्लाह ताला असांखे पंहिंजो महबूब, रब जो महबूब। बेशक रब जो महबूब। अल्लाह ताला असांखे जेका ज़ात ॾिनी उहा ज़ात कहिड़ी, उहा रब जो महबूब। महबूब को कंहिंखे ॾींदो अवां हा या ना तो चओ, अवां तो कुछ भी कोन भाई। को माण्हू पंहिंजो हाणे इहा हा ना कजे कीअं, को मुहिब हुजे को महबूब हुजे तॾहिं हिते त न को मुहिब न को महबूब। माशा अल्लाह अकबर। सिर्फ़ नालो ई रहियो मोहब्बत जो। हाणे मोहब्बत हुजे तॾहिं मुहिब महबूब ऐं तॾहिं सम्झ में अचे। ऐं मोहब्बत कभी कोन मोहब्बत थींदी आहे, थिए त ख़बर पए। बेशक थिए त ख़बर पए। हिते न को कई न को थी। अल्लाह हिते न को कई भई चलो ही नोट असांजा महबूब आहिनि, ॾियूं था कंहिंखे। हाणे ईअं करियूं पियो छा, हू त महबूब रहिया कोन। हींअर त दुनिया वारो धन महबूब आहे, केतिरो यानी संभाले रखूं था। न ज़रूरत जे वक़्तु ॾियूं था, हूअं केरु ॾींदो कंहिंखे। नोट नथा ॾियूं त महबूब केरु ॾींदो। न महबूब न ॾिबो ऐं महबूब कंहिंखे ॾेखारिबो बि कोन। सम्झो पिया या न, महबूब ॾिबो कोन, ॾेखारिबो बि कोन। छो बि ही दुनिया वारा महबूब असांजा आका, ॿिन्ही जहान जा सरदार, अड़ियनि जा आधार, नबीअनि जा नबी, काइनात जा मालिक मुख्तार आहिनि, रब जा महबूब। रब जा महबूब नबियन दुआऊं घुरियूं, रब पंहिंजो महबूब कोन ॾिनो। एहसान करे अल्लाह उहो महबूब असांखे अता। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक इन्हीं जहान जा सरदार आया। कुरान मजीद में अल्लाह ताला चो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह ताला मोमिन मथे वॾो भाल कयो। अल्लाह ताला मोमिन मथे वॾो फज़ल एहसान कयो जो उन्हनि में पंहिंजो महबूब मोकिलियाई। ॿिन्ही जहान जा सरदार आया, हिकिड़ो त अल्लाह जी रहमत थी आया ऐं ॿियो रब जो फज़ल थी आया। बेशुमार आयतुनि मथां साबित आहे। अल्लाह ताला ख़ुदि फरमायो त ऐ इंसानो, ऐ दुनिया वारो, मूं अव्हांखे ॾिनो उहो मुंहिंजो फज़ल आहे। ऐं अवां वटि जेका शइ मोहम्मद मुस्तफ़ा जी शक्ल में ऐं जेका लिबास बशरियत में आहे, रब फरमाई मुंहिंजी सरापा रहमत ई रहमत आहे। मुंहिंजो महबूब फज़ल बि आहे ऐं मुंहिंजो महबूब अवां जे लाइ रहमत ई रहमत आहे। सुभान अल्लाह। फज़ल थी मुस्तफ़ा आया। छा थी आया? फज़ल, महिरबानी थी आया। इहो आऊं कोन थो चवां, उलमाए कराम का अवां ॿुधो हूंदो। क़ुरान करीम में जिथे जिथे अल्लाह ताला महबूबनि जी ॻाल्हि कई, उते किथे बि ॼमण जी ॻाल्हि आहे कोन, ॻाल्हि अचण जी आहे। सुभान अल्लाह। ॻाल्हि कहिड़ी? अचण जी। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजो महबूब वटि आयो। किथे फरमाए नूर आयो, किथे रब फरमायो मूं मबूस फरमायो, किथे रब फरमाए मूं मोकिलियो, किथे मोकिलियाई, किथे मबूस फरमायाई, किथे आयो। अल्लाह अकबर। इन मथां साबित थियो त ॿिया त सभु पैदा थिया, ॿिन्ही जहाननि जा सरदार आया। सुभान अल्लाह। आया। अमर आमिना भी विलादत के वक्त चयो खरज मिन्नी नूर। हज़रत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा भी कोन चयो त को पुट जाओ। न ॿिन्ही जहान जा सरदार जॾहिं विलादत थी तॾहिं हज़रत आमिना चयो खरज मिन्नी नूर। बेशक जी माना थी अची नूर आयो। बेशक नूर आयो। नूर आयो, फज़ल थियो, महिरबानी थी, रब मोकिलियो। छा ख़ाली हथे मोकिलियईं?
अल्लाह ताला जने पंहिंजे महबूब खे मोकिलियो सफ़ा ख़ाली हथ न अवाम पिया चओ न त पोइ अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे कहिड़ी शइ ॾे मोकिलियईं। ऐं हिकिड़ो जुमिलो अर्ज़ थो करियां, पूरी काइनात ॾेई पोइ मोकिलियईं। सुभान अल्लाह। हिते उलमाए कराम चून अल्लाह ताला सब खजाना ॾेई मोकिलियईं। ऐं खजाननि जी ॻाल्हि कोन थो करियां, 14,000 आलम उन खां बि वधीक अल्लाह ताला के छॾे बाक़ी जेतिरी मखलूक जंहिंखे काइनात चऊं, दुनिया चऊं, 14,000 आलम चऊं, जेकी कुझु चऊं, रब खां सिवा ही सॼी काइनात जंहिंखे पैदा कई रब, ॾिनई मुस्तफ़ा खे, गोया कि सॼी काइनात जा मालिक थी मुस्तफ़ा आया। सुभान अल्लाह। बेशक सॼी काइनात जो ख़ालिक खुदा, सॼी काइनात जो मालिक मुस्तफ़ा, सॼी काइनात। ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मालिक बनायो त पोइ मालिक बनाए रब ईअं कोन चयो त महबूब मालिक त बनाया थो, मुख्तार कोन थो बनाया। न, रब फरमायो मुंहिंजा महबूब मालिक बि तूं, मुख्तार बि तूं। मुख्तार जी माना थिए थी त मुंहिंजा महबूब अधिकार बि तोखे, यानी तूं मालिक ऐं ख़ालिक। हाणे सॼे जग मथे अधिकार तो जो सवाली को बि अचे त महबूब खाली न मोटाइजे। कुरान में रब इरशाद फरमायो, आमिना जे लाल खे रब फरमायो अम साइल फला तनहर। रब फरमायो महबूब जॾहिं बि को गदागर थी अचे, सवाली थी अचे त उनखे बिल्कुलु न झिड़कजा ऐं न खाली मोटाइजा, पर जेको जेकी घुरे झोली भरे ॾिजा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, अज़मत मुस्तफ़ा, नारे विलायत। सुभान अल्लाह। टे ॻाल्हियूं कयूं अथऊं, टे सिर्फ़ भले जोश कयो आहे वो सिर्फ़ अवांजे मिजाज खे ॾिसी। सुभान अल्लाह। वाह। सिर्फ़ टे ॻाल्हियूं अर्ज़ कयूं। ॿिन्ही जहान जा सरदार आया, खजाननि जा मालिक बणिजी आया। बेशक। ऐं उन से गॾु मुख्तार बणिजी आया। ऐं जॾहिं मुख्तार बणिजी आया तॾहिं रब चयो मुंहिंजा महबूब हाणे जग ईंदो सवाली थी, सभु ईंदा सवाली थी। लफ़्ज़ यादि कजा, सभु ईंदा सवाली थी। ऐं फरमायो जॾहिं को सवाली अचे तव्हां उनखे न त झिड़कजा ऐं न उनखे खाली छॾिजा। अम साइल फला तनहर। सवाली न खाली। तव्हां पाण ॿुधो हूंदो महबूबनि जी मुक़द्दस ज़बान मथे सिर्फ़ हिकिड़ो ई ला आयो, ॿियो ला आयो ई कोन्हे। ला माना न असीं चऊं न मुस्तफ़ा जी ज़बान ते आयो ई कोन्हे हिकिड़ी दफ़ा, ऐं उहो न आहे ला इलाहा इल्लल्लाह, यानी अल्लाह खां सिवा ॿियो को बि महबूद कोन्हे। इते ला आयो आहे, बाक़ी महबूबनि जी ज़बान ते कॾहिं ला आयो ई कोन्हे। तॾहिं त आला हज़रत चयो मांगे जाएंगे मन मुरादी पाएंगे, क्योंकि सरकार में न ला है और न हाजत अगर की है। दरबार में ला तो आई कोन। एडा एहसान जो अल्लाह ताला सारे जग के नवाज़ींदड़ पंहिंजो महबूब मोकिलियो। जेको जेकी घुरे तॾहिं त असीं चऊं था नबियनि खे नबूवत मिली, रसूलनि खे रिसालत मिली, सिद्दीक़ीन खे सदाकत मिली, ऐं शहीदनि खे शहादत मिली, वलीयनि खे विलायत मिली, ईमान वारनि खे ईमान मिलियो, अगवास खे गौसियत मिली, अक़ताब खे कुतबियत मिली। कि जंहिंखे जॾहिं जेकी कुछ मिलियो सदको मुस्तफ़ा जो। ला रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नीमत रसूलुल्लाह की। वाह वाह सुभान अल्लाह। सिर्फ हिते न बल्कि ॿिन्ही जग में जेका नेमत पई तक़सीम थी सा सभु कंहिंजी, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी, ख़ालिक खुदा मालिक मुस्तफ़ा। अॼु खां पहिरीं अॼु खां पोइ क़यामत जे ॾींहुं हत्ता कि जन्नत में मक़ाम मर्तबा जंहिंखे बि मिलंदा सभु ॿिन्ही जहान जे सरदार जी अता से मिलंदा, मुस्तफ़ा जे सदके में मिलंदा। बेशक सुभान अल्लाह। एतिरी ॻाल्हि जेकॾहिं अल्लाह जे फज़ल से सम्झ आई हुजे न त हाणे हिकिड़ो सवाल कंदो। जॾहिं अल्लाह ताला जा एॾा करम थिया
रब पंहिंजो महबूब ॾिनूं ऐं अहिड़ो सखी महबूब सुभान अल्लाह जंहिंजी दरबार में ना आहे कोन न हींअर न सुभाणे कॾहिं बि ना आहे कोन जेको जेकी घुरे अल्लाह जो हबीब उनखे अदा पियो फरमाए एॾो रब जो करम थियो एॾा एहसान थिया एॾा फज़ल थिया हाणे असांखे उनजी क़दुरु करणु घुरिजे या न कदर करणु घुरिजे ये सवाल तो पैदा थिए तो हेॾा जॾहिं असां मथे अल्लाह ताला जा करम थिया त कुझु त असांखे बि करणु घुरिजे या न करणु घुरिजे न बेशक उन वीचारी ससुई जो पाणे ईंदुमि होत कुझु त आऊं बि अॻु भरी थिया बेशक इन पुॼण वारी त कोन आहियां हिकिड़ो बंदि काफ़ी आहे जेकॾहिं माण्हू गौर करे वाह 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 किथे असीं ऐं किथे हू दरबार बेशक ऐं किथे असीं ऐं किथे मोमिन जी शान ईमान वारे जी शान पुॼण वारा कोन आहियूं पर ससुई चयो हुन चई पाणे ईंदुमि होत कुझु त आऊं बि अॻु भरी थिया मता चवे खान बलोच त हिन कमीनी खां की न थियो ब नक्शा ॾसिया आहिनि ॿ बंदा आहिनि हिकिड़ो दुनिया जो हिकिड़ो आख़िरत जो बेशक पाणे ईंदुमि होत कुझु त आऊं बि अॻु भरी थिया ही अमल आहे अमल अॻु भरी थियण जो मतिलबु कुझु त आऊं करियां कम अज़ कम 5 न त 2 त पढ़ां जुमूं त पढ़ां ऐं जेकॾहिं सॼो सीपारो न त हिकिड़ो वर्क त पढ़ां जेकॾहिं हिकिड़ो 2 टाइम ज़िक्र नथो करे सघां त हिकिड़ो टाइम त करियां कुझु त करियां न कुझु त भई करियूं न होत त पाणे ईंदो इन में को बि शक कोन्हे यानी जेको माण्हू इन वाट ते हलियो त हाणे होत ईअं कोन थो ॾिसे त हाणे ही पुॼे त ॿिया न पर होत त इहो ॾिसे थो त वाट मथे आयो आहे पुॼंदो कोन आऊं पुॼी वञा वाह वाह पाणे ईंदुमि होत कुझु त आऊं बि अॻु भरी थियां ऐं जेकॾहिं अॻु भरी न थियुसि हिते ग़फ़लत में त सुभाणे क़यामत जे ॾींहुं मथां चवे खान बलोच त हिन कमीनी खां की न थियो अल्लाह अकबर कंध मथे कीअं खणंदा जॾहिं सुभाणे महशर जे ॾींहुं मुस्तफ़ा जान रहमत जे साम्हूं थींदा ऐं उते जेकॾहिं इहो सवाल थियो त कमीना तो मथे मुंहिंजा हेॾा एहसान हुआ तूं 5 वक़्त जी नमाज़ बि कोन पढ़े सघे उते जेकॾहिं इहो सवाल थियो त कलमो मुंहिंजो पढ़ियो थे ऐं उन ई मुंहं में तो शराब थे विधो ऐं कमीना तो ही कम कयो कीअं वा पाण अंदाज़ो करियो अल्लाह हाणे कूड़ पिया ॻाल्हाइनि मर्ज़ी पे ईअं पिया ज़िंदगियूं बसर कनि हिकिड़े पासे कलमो पढ़नि ॿिए पासे भेज पागार तव्हांखे ख़बर आहे इहो लफ़्ज़ जेको आहे भेज पागार बेवज़ू वठी सघे थो हा मसालो पुछां थो ॾाढो ॾुखियो कमु आहे ॾाढो ॾुखियो तव्हां हर नाले खे मामूली नालो न सम्झंदा बेशक वाह वाह ये नाला ऐं नारा बि शान वारा आहिनि बेशक वाह नारे में जेतिरो अदब हूंदो कसम रब जी फैज़ बि ओतिरो ई मिलंदो ऐं नारो बि हुजे त सिर्फ़ ज़बान से न बल्कि नारो निकिरे दिलि में वाह वाह ऐं दिलि से जन नारा हया उहे कुंड कुंड में किथे बि हुआ पर पीर ॻोठ ते वञी पहुता सुभान अल्लाह वाह वाह ऐं छा जे लाइ पहुता त अर्ज़ कंदुसि दिल से जो बात निकलती है असर रखती है दिल से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताकत परवाज मगर रखती है वाह वाह सुभान अल्लाह सुभान एॾा फज़ल थिया एॾा फज़ल ऐं हक़ीक़त में जन इन फज़ल खे सुञातो इन महिरबानी खे सुञातो रब जी इन रहमत खे सुञातो रब जे इन करम खे सुञातो उन पंहिंजो पाण ॾेखारियो माउ पीउ बि घोरे छॾिया बेशक मां पीउ बि घोरे छॾियाऊं साहब इकराम इन फज़ल खे सुञातो हो साहब इकराम इन महिरबानी खे सुञातो हो ऐं जॾहिं सुञाताऊं त ईअं न त नमाज़ पढ़िया ते रोज़ा रखियाऊं ते हज कयूं ते ज़कात ॾिनऊं ते न उहो फज़ल त एॾो हो जो अर्ज़ कंदा हुआ या रसूल अल्लाह फिदा अबी व उम्मी या रसूल अल्लाह जान शइ कहिड़ी आहे आम ते त मुंहिंजा माउ पीउ क़ुर्बान हिकिड़ा उहे हुआ जन फज़ल सुञातो तॾहिं हीअं कयूं ऐं हिकिड़ा असीं आहियूं जेको फज़ल जूं ॻाल्हियूं करियूं फजर अल्लाह
न हरगिज़ न। अल्लाह ताला तौफीक दे इन फज़ल जी क़दर कई भी सूर्य धनी बादशाह हाय हाय बेशक जंहिंजे नाले से अल्हम्दुलिल्लाह ईमान में ताज़गी अचे वञे ॻाल्हि अची वई आहे त अर्ज़ करियां इन फज़ल खे उन मर्द कलंदर सुञातो इन रहमत जी क़दर उन कई हुई। अवां पाण ॿुधो हूंदो हवेली शरीफ़ दरगाह शरीफ़ मदरसा कुतुब खाना वतन सभु घोरे छॾियाई। ये घोरियाई पंहिंजे माल मकाला न सिर्फ़ ॿिन्ही जहाननि जे सरदार जी खुशनूदी लाइ। छो त उन वक़्त में जेके उते अची काबिज़ थिया से सिर्फ़ मोमिननि जा न इस्लाम जा दुश्मन हुआ ऐं उहे ई हुआ जन मदीने शरीफ़ में मक्के शरीफ़ में महबूबनि जे ज़माने में इस्लाम जी बुनियाद ऐं बेख कनी जे लाइ उन्हनि जेके कोशिशूं कयूं उन वक़्त खां हलिया पिया आया। उहे असांजा दुश्मन कोन हुआ, मुल्क जा दुश्मन कोन हुआ, उहे दीन जा दुश्मन हुआ। पर कुर्बान वञा सूर्य बादशाह तुंहिंजी सूर्य ई मदद। सुभान अल्लाह वाह वाह बेशक घोरे छॾियाई घोरे छॾियाई ऐं जॾहिं घोरियाई तॾहिं अॼु दीन जा परचम पिया लहराइनि। बेशक असांखे वॾो अफ़सोस तॾहिं थिए थो कसम रब जी ऐं अफ़सोस उन्हनि ते थिए थो जेके अॼु राइटर थी किताब लिखनि पिया ऐं जंहिंजो अॼु शोहरो आहे उन्हनि मथे तअस्सुब जो एतिरो त ग़लबो थियो जो हक़ीक़त खे बिल्कुलु लिकाए ऐं पोइ जेके मामूली हुआ तन खे उन्हनि छा बनाए छॾियो, हीरा बनाए छॾिया ऐं हीरनि जो नालो नथा गिरनि। नादानो अवां हीरो बनायो न बनायो, सूर्य बादशाह अल्लाह अल्लाह जे रसूल जी दरबार में हीरो आहे। सुभान अल्लाह नारे विलायत भेज पागारा। सुभान अल्लाह अल्लाहु अकबर नारे रिसालत जश्न ईद मिलादुन नबी। सुभान अल्लाह कदर उन्हनि कई हुई ऐं इहा ॻाल्हि आऊं बिल्कुलु हक़ीक़त में ॿिए किथे करण जो हक़ कोन थो रखां पर जमात सगोरी में आऊं इहा ॻाल्हि करे सघां थो छो त ॿियो को मञे या न मञे अवां पाण अंदाज़ो करियो सूर्य बादशाह जंहिंसे ॻाल्हाइण बि पसंदि कोन कयो अॼु असांजा नौजवान उनखे हिते गश्त कराइनि ऐं उन सां ज़िंदगी बसर कनि, उन जे पैसे मथे शान मौज मज़ा कनि ऐं उन्हनि सां गॾु रही ऐं उन्हनि जी अदा बि अपनाए ऐं जेकी उहे पिया मुठ पीअनि सो पीअनि पिया केर जेके कलमा पिया पढ़नि। हैरत जी ॻाल्हि आहे, हैरत जी न फ़क़ीरो हैरत जी ॻाल्हि आहे। सूर्य बादशाह खे कंहिंजी ज़ात से का बि नफ़रत कोन हुई। अगर उन्होंने कुर्बानी ॾिनी तो सिर्फ इन ॻाल्हि मथे अल्लाह जा हेॾा फज़ल थिया हेॾा करम थिया ऐं उन करमनि जो असां मथे इहो सनी ज़रूरी थो थिए उन्हनि खे यादि करे उन्हनि जो हक़ अदा कयूं या न। अदा इश्क सवलो कोन्हे, ॻाल्हियूं सभु पिया करूं। इश्क आहे नांग खाधनि खे ख़बर पए। वाह वाह मोहब्बत ठीक अल्लाह सलामत रखे पर मोहब्बत मामूली शइ कोन्हे, मोहब्बत नांग जो नालो आहे ऐं नांग जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं नांग खाए। असीं उमिरि भर पिया चऊं नांग 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 कुझु बि कोन थींदो। नांग आहे छा, उन जे ज़हर में असरु कहिड़ो, जंहिंखे नांग ॾंगियो हुजे उन खां पुछ त नांग जे ॾंग में असरु कहिड़ो। मोहब्बत इश्क इश्क ही भला न इश्क पुछो उन खां जन खे इश्क थियो हुजे ऐं जन खे सचो इश्क मोहब्बत हुई कसम रब जी उन कंहिं शइ जी परवाह कोन कई। जान घोरे छॾियईं, माल घोरे छॾियईं, वतन घोरे छॾियईं पर उन अल्लाह जे हबीब जे हुक्म खे कॾहिं कोन छॾियो, कॾहिं कोन छॾियो। करबला में सभु कुर्बान थी विया पर इमाम आली मक़ाम सजदो कोन छॾियो त कोन छॾियो। सुभान अल्लाह बेशक सजदो कोन छॾियो। वाह वाह बहुत अल्लाह ताला असांखे सम्झ अता फरमाए। जमात कंहिंजी त रोज़े धणी जी कंहिंजी जमात रोज़े धणी जी। अच्छा रोज़े धणी जा मलफूज़ात ॿुधूं पिया न उलमा इकराम ॿुधाइनि पिया। मलफूज़ात शरीफ़ त हूंदी न हुअणी खपे, असांजे घर घर में हुअणी खपे। ऐं जेकॾहिं असांखे मौक़ो मिले त कंहिं पढ़ण वारे वटि खणी उनखे चऊं कुझु पना पढ़ी त ॿुधाए। असीं नथा पढ़ी सघूं त ईअं त कोन्हे त सफ़ा दुकार पियो के पढ़ण वारा बि हूंदा उन्हनि वटि खणी उन्हनि खे चऊं पढ़ी त ॿुधाए। असांजे आका मुर्शिद असांखे नसीहतूं कहिड़ियूं कयूं, ज़िक्र वारी नसीहत, फ़िक्र वारी नसीहत, नमाज़ वारी नसीहत, रोज़े वारी नसीहत, हज वारी नसीहत, पाक
के साथ रहने वाली नसीहत बुजुर्गन जेकी कुछ लिखियो नथा पढ़ी सकूं तो जेके पढ़ियल तन के चऊं असां के मोहब्बत पंहिंजे मुर्शिद से लिखियल कौल मुर्शिद जा जरा पढ़ी त ॿुधाए त अंदर उजियारो थिए ऐं ईमान ताज़ो थिए कॾहिं कयो सो ईअं नाला पिया ॿुधूं मलफूज़ात शरीफ़ में ही उलमा इकराम ॻाल्हि करी लॻे त माफ़ कजा ऐं रोज़े धणी रहबर हक़ सैयदी सनदी मुर्शिदी आकाई मौलाई बेशक मोहम्मद राशिद रोज़े धणी रहबर रहमतुल्लाह तआला अलैह रहमतुल्लाह ताला बेशक मलफूज़ात शरीफ में लिखियो अथन त जेको नमाज न पढ़े वो मुंहिंजो मुरीद कोन्हे बेशक जेकॾहिं यकीन न अचे त मलफूज़ात खणी कंहिं पढ़ियल खां पढ़ाइजा ॿी ॻाल्हि मूं अञा हींअर ई पढ़ी आहे रोज़े धणी रहबर मोहम्मद राशिद रोज़े धणी दावतूं वेंदो दावतूं साईं दावत जी पाण मुरीदनि खे पुछंदा ज़िक्र करे थो हाय हाय उनखे बि कोन पुछंदा हुआ छो त ज़िक्र जेको कंदो न ॿिया सुणंदा त करे पियो जी आओ ॿिया सुणंदा त करे पियो करे पियो ऐं सिर्फ़ु क़रीब वारा न जेके ज़ाकिर हुआ उन्हनि जे ज़िक्र खे वण सुणंदा हुआ ऐं गवाहियूं ॾींदा हुआ बेशक वाक़ियो हिकिड़ो आहे हिते कोन कनि हिकिड़ो असांजो हिकिड़ो फ़क़ीर हेॾा मारवाड़ में पुॼी वियो हीअ चंद वरनि जी ॻाल्हि आहे जी चंद वरनि जी ॻाल्हि जैसलमेर जो ॻोठ जी मूंखे ख़बर कोन्हे पुॼी वियो मारवाड़ में ऐं उते को रिश्तेदारी हुई कहिड़ी बि ॻाल्हि हुई उहो त नौजवान पहलवान जी ऐं अल्हम्दुलिल्लाह सूरत बि सुहिणी कद बि सुहिणो जैसलमेर जी लिबास बि सुहिणो हाणे उहो वियो कहिड़े सबब सां हू अलाह ॼाणे ऐं उनजी ॻाल्हि कोन कबी पर हितां उते वियो ऐं उते जेके माण्हू हुआ उहे सिरी ज़िक्र वारा यानी जेके आहिस्ते जी उहे बि घणेई कंदा हुआ नवाज़ल हुआ पर कसम रब जी उहो पहुतो उन ॻोठ में मग़रिब नमाज़ पढ़ी माण्हू निकिरी विया ही मस्जिद जी कुंड में वेही जो ला इलाहा जी लोरी थो हणे ॻोठ जा माण्हू निकिरी आया त थियो अल्लाहु अकबर सुभान ही थियो वाह वाह पोइ जॾहिं ॿाहिरि निकितो तॾहिं चऊं ही छा पियो कई चई मुर्शिद जो ॾिनल ज़िक्र आहे मरी वेंदुसि पर छॾंदुसि कोन सुभान अल्लाह नारे हालांकि उहो हिकिड़ो हो उन पूरे माहौल में उहो हिकिड़ो हो पर शाबस हुजे मुरीद ते हुजे इन मुजाहिद मथे इन हिम्मत मथे उते उन ईअं कोन ॾिठो त किथे आयो आहियां उते उन इहो ॾिठो त जिथे पढ़ंदुसि इहो लोली उते ॿुध बि मेहर थींदी पोइ बेशक मेहर थी सुभान अल्लाह बेशक वाह वाह मसला हल थी मूं अर्ज़ पे कयो त क़दुरु करियो ऐं असां जन मुर्शिदनि क़दुरु करे ऐं उन खां पोइ असांखे सबक़ ॾेई छॾियो मूं ॻाल्हि पे कई मोहबत जी इश्क में आज़माइशूं थींदियूं या न आज़माइशूं थींदियूं ऐं एॾियूं आज़माइशूं माल हथां निकिरी वेंदो औलाद में नुक़सानु पवंदो कनी बारे में कुझु बि कोन थींदो इहे सभु कुझु थींदा ऐं उहे एतिरे लाइ त ॾिसूं पको आहे या कचो पको आहे या कचो ऐं जॾहिं ॾिठऊं आहे पको तॾहिं चवंदा हिनखे छा कंदे हल जन्नत थो ॾियां सुभान अल्लाह छॾींदा ऐं कसम रब जी सचा जेके आहिनि उहे अल्लाह जे हबीब जी दरबार मां ईंदड़ तकलीफ़ खे तकलीफ़ कोन सम्झनि न मोहब्बत जी अलामत आहे त महबूब जी तरफ़ां जेकॾहिं दुख बि अचे तकलीफ़ अचे ऐं का अहिड़ी ॻाल्हि जेका ख़ुदि खे पसंदि न हुजे तॾहिं बि पेशानी ते शिकन न अचे चेहरे जो रंग न बदिले बल्कि उनखे बि मिठाई सम्झी ऐं मोहब्बत सां खाई वञे इहो ई मोहब्बत जी अलामत आहे दलील ॾींदो हलां सूर्य बादशाह अंग्रेज़नि जे क़ैद में हुआ उते किताब लिखी अथनि सूर्य चयो सच बेशक तव्हां पाण पढ़ी हूंदी या पाण उन में लिखियो अथनि त हर मुरीद खे घुर्जे त मुंहिंजी ही किताब पढ़े बेशक ऐं उन मथे अमल करे इन खां वॾी ॿी वसीयत नसीहत कहिड़ी असीं वरी कंहिं हाल में जो असीं नसीहतूं करियूं असीं वसीयतूं करियूं उन शहनशाह जी वसीयत सूर्य चयो सच जी शक्ल में अॼु हर घर में मौजूद हूंदी न हुजे त रखिजे हुकुम कयो अथनि पढ़जा हर महफ़िल में पढ़जा पर सूर्य बादशाह जॾहिं उन क़ैद में कसम रब जी मूं जॾहिं उन किताब खे पढ़ियो सारे वरक यानी पहिरीं सफ़े मथे जेकी लिखियल
हुजे तो उन किताब सदी जो सबक हुजे। बेशक पाण उन मथे छा लिखियो अथनि? अंग्रेजनि जी जाए वाह हीअं पिया यानी जेल खाना बदिलजनि, कारो पाणी हिते हुते अलाह जाने किथे। तो सब दीन जे लाइ, दीन जे लाइ, कंहिं जे लाइ? दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, मुस्लमान जे लाइ। हेॾी नुक़सान थियो पर को बि असर कोन्हे। उते वेठा किताब लिखनि, नसीहतूं लिखनि, अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, ऐं को मज़मून अहिड़ो कोन्हे जेको छॾियो हुजनि। किताब हिकिड़ी बि कोन हुई, सीनूं भरियल हो, मामूर हो। सुभान अल्लाह। फैसलो जेको कयो अथनि उहो ही आहे, पाण लिखियो अथनि सखर से ॾींहं। वाह पाण लिखियाऊं त सखर से ॾींहं जे मुंहुं घारिया बंद में। शायदि तव्हां सम्झा कोन। ऐं सखर सम्झो कंहिंजो नालो, हिते नाला रखनि सखर। पाण चयो अथनि त सखर से ॾींहं जे मुंहुं घारिया बंद में। वसायम वॾ फुड़ा मथे मारनि मींह। वाझाईंदे विशाल के थिस तहवारूं तीअं। नियर मुंहिंजे नीअं उजारे अछो कयो। बेशक शायदि कोन सम्झा आहिनि, छा कजे? न सम्झा हुजो त सम्झाए। वाह सूरे बादशाह चयो जेका बि उमिरि यानी उमिरि त थी किथे हुई, बिल्कुलु नौजवानी हुई, नौजवानी। अल्लाह सुभान अल्लाह। ग़ालिबन 35 वरनि जी उमिरि, 35 वरनि जी उमिरि, ऐं चेहरे ते नूर। सुभान अल्लाह। नूर हिकिड़ो विलायत जो, ऐं ॿियो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। या रसूल अल्लाह तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। हाणे जॾहिं विलायत जो नूर, नसब जो नूर, हसनी हुसैनी हुअण जो नूर, ऐं मथां कुर्बानियूं ॾियण जो नूर, मथां राह मौला में सभु कुर्बान करण जो नूर। नूर सभई जॾहिं क़ैद में अची बंदि थिया, ऐं उते जॾहिं पाण वात ॾिठऊं, चऊं कसम रब जी ॾींहं घणेई गुज़ारिया, ॾींहं वतन में बि गुज़ारिया, ॾींहं बंगले में बि गुज़ारिया, ॾींहं मुरीदनि में बि गुज़ारिया, चयूं कसम रब जी सखर से ॾींहं जे मूं घारिया बंद में। फरमायो मूं जेके क़ैद में ॾींहं गुज़ारिया, मुंहिंजी उमिरि में भला ॾींहं अगरि हुआ त इहे ई हुआ। सुभान अल्लाह। वाह सखर से ॾींहं जे मूं घारिया बंद में। ऐं पोइ चऊं वसायम वॾ फुड़ा मथे मारनि मींहं, यानी उन मारनि में मूं वॾ फुड़ा मींहं पे वसाया। अखियुनि मुंहिंजा लुड़क पे विया। इहे लुड़क औलाद लाइ कोन हुआ, इहे लुड़क दुनियादारी लाइ कोन हुआ। कसम रब जी उहे लुड़क मुस्तफ़ा जे दीन लाइ हुआ, त दुश्मन वञे, दुश्मन बर्बाद थिए, ऐं उते दीन वरी आबाद थिए। इहे लुड़क मुर्शिद जा विया थे, उहे पंहिंजे लाइ न बल्कि दीन पाक मुस्तफ़ा जे लाइ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाझाईंदे विशाल के थिस तहवारूं तीअं, कि मुंहिंजे महबूब जे विशाल लाइ ऐं उते पुरज़ा पुरज़ा पे थिस, पुरज़ा पुरज़ा थिस तहवारूं तीअं। केरु सम्झे नी पुरज़ा पुरज़ा थियण खे? इहो उहो ई सम्झी सघे थो जंहिंखे हिकिड़ो ज़र्रो मोहबत जो इश्क जो मिलियो हुजे। असीं त माशूक आशिक़ आहियूं, खाइण पीअण जा। असांखे जेकॾहिं बिरयानियूं मिलियूं त सुभान अल्लाह, भत मिलिया त सुभान अल्लाह, नोट मिलिया त सुभान अल्लाह। असीं राज़ी इन ते आहियूं। ऐं हू पिया वाझाइनि विशाल जे लाइ, वाझाईंदे विशाल खे थिस तहवारूं तीअं। पोइ फरमायो त नियर मुंहिंजे नीअं उजारे अछो कयो। मुंहिंजो इश्क अॻे उजरियल हो, पर महबूबनि जे लाइ मूं जेको क़ाइदो बंदि बर्दाश्त कयो, इन मुंहिंजी मोहबत ऐं मुंहिंजे नीअं खे उजारे एॾो अछो करे छॾियो आहे जो क़यामत ताईं मुंहिंजे इन नीअं जी रोशनी मुरीदनि खे मिलंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह खर से ई ॾींहं हेॾी तकलीफ़, पर चवंदा न भले में भला, सुहिणे में सुहिणा ॾींहं अगरि हुआ त इहे हुआ। छाजे लाइ हुआ? जो तकलीफ़ूं बि बर्दाश्त कयूं मोहम्मद ॿिन्ही जहाननि जे सरदार जे लाइ। सुभान अल्लाह। अंत में ॾींहं घारियाऊं, इहे भला छाजे लाइ थिया? इहे भला एतिरे लाइ थिया जो इन ॾींहंनि खे ॾिसी मुस्तफ़ा पे मुस्कुराया। सुभान अल्लाह। महबूब खिलंदे गोया चयो हूंदाऊं त मुंहिंजा
पुट तूं ॾे कुर्बानी नतीजो तूं ॾिसंदे हेॾा शहादत थींदी होॾा दुश्मन जा पग उखड़ी वेंदा बर्बाद थी वेंदो ऐं हिते वरी इस्लाम जो परचम लहराईंदो पाकिस्तान में कोन बनियो आहे इस्तान खे बनाइण जे लाइ वॾियूं कुर्बानूं हुरन ॾिनियूं आहिनि मुजाहिदीन ॾिनियूं आहिनि सूर्य बादशाह ॾिनियूं आहिनि बागारे जे ख़ानदान ॾिनियूं आहिनि अॼु लिखण वारा नालो बि कोन था लेकिन भले बेशक हींअर हाल ही आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं का कुर्बानी ॾे त सॼो मुल्क पिया उन जा गीत ॻाए राति ॾींहुं उन जा गीत बेशक असीं मञूं था त उहो आशिक़ हुआ कुर्बानियूं ॾिनियूं अथनि पर उहा कुर्बानी सिर्फ़ु हिकिड़ी जान जी हुई हिकिड़ी जान जी कुर्बानी जेको ॾे उन जा गीत पिया ॻाइजनि ऐं जंहिं सॼो सभु कुझु कुर्बान करे छॾियो बेशक हकीकत के समझण की तौफीक दे असांजे मुर्शिदन में कंहिं बि मैदान में का कमी कोन्हे हर मैदान में नक्शे कदम मौजूद आहे मैदान इबादत जो हुजे रियाज़त जो हुजे बंदगी जो हुजे करामत जो हुजे शहादत जो हुजे सदाकत जो हुजे सुभान अल्लाह मैदान हुजे बागारन हर मैदान में तरीको मिसाल छड़ी आहे सुभान अल्लाह बेशक हक अल्लाह ताला असांखे तौफीक अता फरमाए आमीन मूं ॻाल्हि पे कई ॿिन्ही जान जे सरदार जी आमद जी अल्लाह ताला जो वॾो बेशक वॾी महिरबानी जो अल्लाह ताला पंहिंजो महबूब असांखे ॾिनो महबूब ॾिजे कोन ॾेखारिजे बि कोन महबूबनि जे लाइ तव्हां पाण ॿुधो हूंदो हिकिड़ो मोहिब पंहिंजे महबूब खे चए थो अची अखियुनि में वेह ऐं वारे अखियूं ढकियां तोखे न ॾिसे ॾे ऐं अहिड़ो महबूब थकी विया वाह वाह विच टाइम थियो न 12:30 थियनि था सुभान अल्लाह माशाअल्लाह बहुत अच्छा वाह 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 ये जलसो आहे मीलाद जो ऐं मूं ॻाल्हि कई मुर्शिदनि जी को ईअं सम्झंदो थी सघे को न को त ईअं सम्झंदो न के माण्हू इल्ज़ाम कनि त जलसो हो मीलाद जो ॻाल्हि रुॻी मुर्शिद जी अहिड़ा जेके ना समझ माण्हू आहिनि उहे ईअं चवंदा हिकिड़ी बेशक अख में फ़र्क़ु हूंदो न उनखे ॿ नज़र टेॾो पसे टे रोत मिले हिकिड़ो वाह वाह पागारनि खे मक़ाम मिलियो किथां बेशक असीं ॻाल्हि करूं था भले पागारनि जी पर पागारा थिया किथां पग किथां हाय हाय सुभान अल्लाह वाह मुंहिंजा पागारनि खे पग ख़बर आहे या न पग मिली ॿिन्ही जान बेशक इहो वाक़ियो जेको हींअर कोन कनि वरी अव्हांखे उलमा इकराम पिया ॿुधाईंदा जी पागारा तॾहिं थिया जॾहिं ॿिन्ही जहान जे सरदार जी दरबार मज़ा पग मिली बेशक ऐं उहा पग अॼु बि कंहिंखे मिले थियो पागारो सुभान अल्लाह बेशक ॿिया बि घणेई जन कोशिशि कयूं घणेई लिखियऊं घणेई कोशिश कयूं पर न नालो हलियो ई कोन अञा बि करण पिया पण हलंदो ई नालो बेशक भले कनि वीचारा असांखे हुन सां को बि एतिराज़ कोन्हे सभई पागारा सुभान अल्लाह पर हलियो कोन हलंदो पागारो उहो जेके ॿिन्ही जान जे सरदार पग ॾिनी बेशक ऐं अॼु बि उहा पग जेके थी मिले पग मिलंदई कसम रब जी पागारो उहो ई फैज़ उहा ई शान उहा ई करम नवाज़ी का बि कमी कोन्हे हिकिड़े मिंट में हाल बदिलियो वञे हिकिड़े मिंट में पग मिली हाल बदिलियो वञे सुभान अल्लाह मिली हाल बदिलियो जीअं समुंड जो वहकिरो पियो वहंदो वञे अॻियां को मथे बंदि चए हाणे हेॾां वञे पाणी कीअं हेॾां होॾां पखड़िजे पग जी जीअं बंदि आई त पोइ फैज़ बि ईअं पखड़िजे सुभान अल्लाह सभिनी खे मिले हाणे हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु मुख़्तसर अर्ज़ कंदो हलां मुख़्तसर अता हो मीलाद शरीफ़ जे हवाले सां वाह वाह सुभान अल्लाह ऐं ॻाल्हि न हाणे इहा हक़ीक़त में ॻाल्हि थींदी जुमिला थींदा जुमिला हीअं ॻाल्हि खे विखेरे या पखेड़े अर्ज़ु कोन कनि अवां हिकिड़ो सॼो महीनो मीलाद जा जलसा ॿुधा ज़िक्र ॿुधा ऐं उन में ही सभु ॻाल्हियूं अची वियूं ऐं उन्हनि खे वेड़े छेड़े ऐं उन्हनि जो इत्र चओ मजमूओ चओ जेकी चओ अर्ज़ु करियां थो भला आलम अरवाह में जलसो थियो
हाउ तो करियो न। जी जी बिल्कुल थियो। आलम अरबा में जलसो तो जलसा जलसा हिकड़े जलसे में अल्लाह ताला पूछो छा जो रब कोन आया सभिनी चयो हाउ इहो हिकड़ो जलसो पोइ वरी ॿियो जलसो थियो जंहिंमें सिर्फ़ नबीअनि जा रूह हुआ अरवाहे अंबिया मुरसलीन और रूहनि वारी दुनिया आलम अरवा न समझो त असांजी हिन दुनिया खां पहिरीं हिकिड़ी दुनिया जंहिंखे चइजे रूहनि जी दुनिया ही असां वारा रूह सभु उते गॾु हुआ उतां हितां आया आहिनि हिन जिस्म में अची बंदि थिया कैद में जीअं मारूई पे रुनी तीअं ही पियो रोए दुआ पियो करे मौला किथे अची बंदि कयो कहिड़े जिस्म में ही वरी कहिड़ो कारो पाणी अहिड़ी का क़ैदो बंदि रूह पियो उते तड़पे चए हाणे हिन वञा निकिरां तॾहिं जिंद छुटे इहो बि हिकिड़ो अलॻि मज़मून आहे हक़ीक़त में रूह खे अची हिन जिस्म में बंदि कयो आलम अरवा में नबियनि जी ज़ात खे अल्लाह ताला अरवा खे गॾु करे नबियनि खे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी सुञाण ॾिनी सम्झाइण लाइ अर्ज़ु पियो करियां 1,24,000 नबियनि खे अल्लाह ताला चयो ही मुंहिंजो महबूब ही मुंहिंजो महबूब इन जे सदके मूं अव्हां खे सभु कुझु ॾिनो हाणे वादो करियो पहिरीं आई वेंदा पोइ ही ईंदो रब चयो ऐ नबीयो पहिरीं आई वेंदा पोइ मुंहिंजो महबूब ईंदो पर जे आजे ज़माने में अचे कल मूं हिन जो पढ़जा ऐं मदद बि इन जी कजा हां नबियनि महबूब खे सुञातो या न तमाम अंबिया बिनी जहान जे सरदार जी शान बि ॿुधी मर्तबो बि सुञातऊं ऐं महबूबनि जो मक़ाम बि सुञातऊं रब सां वादो बि कयूं त जॾहिं महबूब ईंदो त असीं कलमू पंहिंजो छॾे ऐं तुंहिंजे हबीब जो कलमू पढ़ंदासूं पढ़ंदा बि रहिया इहो 1,24,000 नबियनि वादो कयो त अल्लाह तबारक व तआला जॾहिं तुंहिंजो नबी ईंदो असीं कलमू पढ़ंदासूं मदद बि कंदासूं पर अल्लाह ताला जी इरशाद फरमायो सुम जाकुम उन में इशारो हो त तोखां पोइ ऐं ईसा तोखां बि पोइ बेशक सुम जाकुम वादो वठी अल्लाह ताला हाणे सिलसिलो शुरू थियो हज़रत आदम आया अल्लाह जा मुक़द्दस पैगंबर आहिनि वो आहिस्ता आहिस्ता इंसाननि जी आबादी वधी हज़रत आदम जो माण्हुनि कलमू पढ़ियो नबी हुआ न जेतिरा बि हुआ उन्हनि कलमू पढ़ियो पर हज़रत आदम माण्हू पिया हज़रत आदम जो कलमू पढ़नि ऐं हज़रत आदम पिया कनि वाह छो त हू वादो यादि हो अल्लाह ताला फरमायो ऐं आदम जेकॾहिं तोजे वक़्त में मुंहिंजो महबूब अचे इहा ॻाल्हि जॾहिं यादि ईंदी हुई तॾहिं हज़रत आदम इरशाद फरमाईंदा हुआ रब जी बारगाह में अल्लाह अचनि ऊजन आए मन सर हो थिए शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह का मामूली ॻाल्हि कोन कई हज़रत आदम रब जी बारगाह में दुआ पिया कनि अल्लाह अचनि ऊजन आए मन सर हो थिए पसां शल पर कई जतन संजी जूए गोली थिया गुल बूए जे मुंह नियन पाण सुभान अल्लाह अल्लाह जी दरबार में दुआ पिया कनि त मुंहिंजा रब मोकिल उहो महबूब अचे ऐं गोली खादिम थी गुज़ारिया रब जी बारगाह में अर्ज़ करियो हज़रत आदम जी अख बंदि आहे वरी बिनी जहान जे सरदार दी बारगाह में अर्ज़ पिया कनि त या रसूल अल्लाह मुंह सारींदे शुक्री अची जे हेकार पेरीं धरिया पिंबड़ियूं हंध विछाया वार पोइ साया सभु जमार गोली थी गुज़ारिया सुभान अल्लाह वाह हज़रत आदम हिकिड़े जी ॻाल्हि कोन्हे कसम रब जी 1,24,000 नबी हर नबी पंहिंजे दौर में रब जी बारगाह में बि अर्ज़ पे कयो महबूबनि जी दरबार में बि अर्ज़ पे कयो हिकिड़े नबी सगोरे जो नालो वठंदो हलां बैत पढ़ंदो हलां विची थी वेंदी ॻाल्हि बिल्कुलु हची हज़रत शीश आया अर्ज़ कयूं मुंह सारींदे सुपरी अची जे हेकार हज़रत नूह चयो या रसूल अल्लाह मुंह सारींदे सुपरी अची जे हेकार हज़रत इब्राहिम चयो मुंह सारींदे सुपरी अची जे हेकार हज़रत इस्माइल चयो मुंह सारींदे सुपरी अची जे हेकार सुभान अल्लाह ईसा रूह अल्लाह चयो मुंह सारींदे सुपरी अची जे हेकार त तूं जे अचे त आऊं छा करियां चई पेरें भरियां पिंबड़ियूं हंध विछाया वार पोइ साजन सभु जमार गोली थी गुज़ारिया नबियनि चयो त जेकॾहिं अवां अचो त गोली थी गुज़ारियो असां वटि आया असीं गोली थियासीं
अल्लाहु अकबर तो ही आऊं जी आज तो करे मोंजी द गाल को नबीयन चयो नबियन चे हर नबी चयो तो या रसूल अल्लाह मुंह सारी दे चुके हम तर्ज करया को न जे तर्ज कजे अवाम वजद में थी हाय हाय सुभान अल्लाह वाह 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 शाह जा बैत जे है न वे घणा तने वणंदा जने सुर से पढ़दा बेशक आऊं सुर से पढ़ा न तो उनजे मतलब आया बेसुरो बेसुरे मानू के गुल सुर पर समझो क्या यार ना हर नबी चयो तो या रसूल अल्लाह मुंह सारी दे चुके अची जे हेका मुंह सारी दे ऐ वरी इए आका जी दरबार में दर्द अर्ज करियो वरी तू रब के अल्लाह अचन ऊ जन आए मन सरो थिए पसां शल सर कई जतन संदी जूए गोली थिया गुलबूर जे मुंह नींद बेशक हिकड़ो लखो 24,000 नबी ई अरीजा पेश पर अल्लाह ताला फजल कह दे क्यों इन उम्मत बेशक पर फजल थियो कीअं गाल घणी टिकी बिनी चांद सरदार जॾहिं हिन जग में आया हज़रत ईसा रूहुल्लाह के आसमान मथे वे 570 वरे थी विया 570 वरनि ताईं विच में को बि नबी कोन्हे उन खां पोइ महबूब ॼावा ऐं जॾहिं ॼावा तॾहिं ज़र्रे ज़र्रे खे काइनात की हर शइ खे इंतज़ार हो त अचनि पिया मूं मज़मून अहिड़ो डिघो खयो आहे जो थियो त ईअं घुरिजे त ईअं शुरू खां इहो मज़मून खणा पर मुंहिंजे वस में आए कोन जेकी संदन मर्ज़ी बेशक संदन मर्ज़ी हर नबी पे चयो न पंहिंजी कौम खे अचनि पिया हर नबी पंहिंजी कौम खे चयो त मुंहिंजी शान त वॾी पर शान वारो अञा अचे पियो शान वारो अचे पियो बेशक पर जॾहिं शान वारो आयो तॾहिं हिकिड़ो बि नबी न सभु पर्दो करे विया ऐं नबियन जेकी चयो पिन अचनि पिया त ज़मीन बि सोपे आसमान वण टिण पखी पखण सभिनी खे ख़बर हुई अचनि पिया ऐं जॾहिं 12 रबीउल अव्वल सूमर जे ॾींहुं सहर जे वक़्तु अब्दुल्लाह जे घर आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा जी पाक हंज में जॾहिं अल्लाह जो हबीब आयो तॾहिं नबी त को हो कोन तॾहिं ज़मीन जे ज़र्रे ज़र्रे चयो मौला तुंहिंजी शान जॾहिं हुआ कोन तॾहिं सभिनी पियो अचनि पिया ऐं जॾहिं आया तॾहिं को बि कोन्हे जेको दुनिया खे ख़बर ॾे त हू अची विया तॾहिं रब जी रहमत जो अवां फिक्र म करियो तूं नबियन खे एतिरे लाइ मोकिलिया हुआ त उहे बशारतूं ॾींदा वञनि महबूब जॾहिं आयो तॾहिं काइनात खे ख़बर मां रब ॾींदुसि सुभान अल्लाह मक्के पाक में जॾहिं मुस्तफ़ा जी विलादत थी तॾहिं को बि नबी कोन हो अल्लाह ताला काइनात वारनि खे चयो कद जाअकुम ओ दुनिया वारो जंहिंजो इंतज़ार हो उहो महबूब अची वियो सुभान अल्लाह महबूब अची वियो इहो चयो के रब चयो रब फरमायो अची वियो ऐं जॾहिं इहा ख़बर पई काइनात वारनि खे जॾहिं इहा ख़बर पई यतीमनि खे जॾहिं इहा ख़बर पई बेवान खे जॾहिं इहा ख़बर पई ग़ुलामनि खे जॾहिं इहा ख़बर पई उम्मत थियण वारनि खे जॾहिं इहा ख़बर पई असां जहिड़नि खे जॾहिं इहा ख़बर पई क़यामत ताईं अचण वारनि खे त मुस्तफ़ा अची वियो तॾहिं कसम रब जी हर शइ जी ज़बान मथे हो आया आस थिया में ॿारो चा बंभोर में वाह वाह नबियन के जो अचन ऐं जॾहिं आया तॾहिं उम्मत पई चए आया आस थिया बारो चा बंभोर वाह वाह आया आस थियाम बारो चा बंभोर में बसी पर पनू जी न से नेन ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखू मुकियूं वाह वाह हान हर को पियो चए त पहिरीं उम्मीद कोन हुई महबूब आया त उम्मीद जागी पई अल्लाहु अकबर असां खे बि उम्मीद कोन हुई पर जॾहिं ॿिनी जान जा सरदार आया तॾहिं नजात जी बि उम्मीद थी क़ब्र में कुशादगी जी बि उम्मीद थी क़ब्र में नूर थियण जी बि उम्मीद थी हशर में पुल सिरात ते पार लॻण जी बि उम्मीद थी जॾहिं महबूब आया तॾहिं जन्नती बणजण जी बि उम्मीद थी अहिड़ी उम्मीद कोन हुई फरमाइनि त आया आस थिया में ॿारो चा बंभोर में बसी पर पनू जी न से नेन ठरिया में गूंदर विसरिया में दुख विसरी विया हाणे का बि तकलीफ़ कोन्हे पर कसम रब जी वाकई जेकॾहिं ग़ुलाम हुजूं त न हिते ॾुख न हुते ॾुख बेशक सुभान अल्लाह हिकिड़े बंद खे जेकॾहिं तफ़सील कंदासूं न त किथे बि कोन पुॼंदासूं असांखे मंज़िल ते पुॼणो आहे ऐं मंज़िल हाणे अची वई सफ़ा वेझी भई मूं बि डोड़ण से हद करे छॾियो सुभान अल्लाह एतिरो डोड़ियो हुयो तॾहिं एतिरो ॾुखो हुयो हरियाणे त किथे
मंसिर का परे रहूंगा मूं सिर्फ मंजर दसिया आहिनि मंजर कसम रब जी हुजे को दीवानो जेको इन मथे गौर करे नबीअ ने छा पे चयो उम्मत छा पई चए ऐं पोइ छा पियो चए सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आस थिया में पारो चा पंभोर में पसी पहर पुनू जी न से नेण धरिया में गूंदर विसरिया में सुकन शाखूं मुगियूं ऐं जॾहिं आया तॾहिं कहिड़ी शान से आया शाह साहब जा बंद पढ़ी तव्हां खां इजाज़त वठंदुसि ॿिन्ही जान जा सरदार आया त पोइ मक़ाम मर्तबो कहिड़ो वठी आया पाण फरमायूं जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में वड़ मिड़नी मुरसल सरस संदसि शान काब कौसैन औ अदना ई मुयसर थिस मकान वो आगे जो एहसान जे हादी मेल में हेड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। समझ में शाह साहब जो आगे जो एहसान जे हादी मेलम हेड़ो तने कंहिं पुछो छा ॿुधाए कहिड़ो तने चई हेड़ो जो नाज़म जा निकरी जॾहिं पिरी करे थो बंद तने भूपण बिस्मिल्लाह चए राच में थी रंद उभियो घणो अदब से हूरूं हैरत हंद तो साईं जो सोगंद साजन सभन्या सहणो हेड़ो चई हादी मेल में हेड़ो तने दुनिया वारन जो छा ॿुधाए कहिड़ो कि खणी ॾेण खुमार मां जा कई नाज़ नज़र सूरज सागूं ढकियूं कूमाणू कमर तारा कजूं ताइब थिया देखी दे दिलवर तो झको थियो जोहर जानिब जे जमाल से दुनिया जो तो छा ॿुधाए उहो जेको सरदार आयो उहो कहिड़ो कि चंड चवाए सच जे मठिया न भाईए कॾहिं उभरे थोरडो कॾहिं उभरे गच जो मुंह में भरे मच सो कदम पिरीअ जे पेर जो वरी पुछाऊं त ॿुधाए छा उहो सालार सरदार अचण वारो आहे कहिड़ो कि केचां आयो काफ़िलो अतरांदाऊं खतूरी खुशबूअ से वण सेण वाजाऊं पसी पार पनो जी विसरियूं विजाऊं को खीमा घोड़ियाऊं वरियो वक्त मखोर जो नारे तकबीर नारे रिसालत नारे विलायत सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बंभोर आहिनि बंभोर इन जो वक्त तॾहिं वरियो जॾहिं खीमा खोड़ियाऊं इहो खीमा खोड़ वारी ज़ात ॿिन्ही जहान जे सरदार जी ज़ात आहे आहिनि नूर अला नूर पर लिबास बशरियत में अची जॾहिं हिते रहिया तॾहिं वक्त वरियो बंभोर जो बुरो हो बंभोर बेशक बंभोर जो हाल कहिड़ो वाह वाह बुरो हो बंभोर हो बंभोर आर्याणी उचारियो बेशक लाथो सब लोक तां हाड़े धणी होर ई छोरियूं छुरण सिकियूं पुनू क्याऊं पोर आयो सो अतोर जै दुखियूं टिक विहारियूं वमा लैना इल्लल बला आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।